अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह वबरकातुहू। असां पढ़ूं था सूरत अलिफ लाम मीम सजदा या तंज़ील सजदा तंज़ील सजदा 32 नंबर सूरत आहे ऐं हीअ 70 नंबर आहे पंहिंजे तंज़ील जे लिहाज़ खां। हिन में 30 आयतूं आहिनि जीअं अर्ज़ु कयोसीं ऐं हिन मां अॻे दफ़े 7 आयतूं पढ़ियूंसीं ऐं हिन वटि जेके मज़मून आहिनि सो आख़िरत जी ॻाल्हि आहे ऐं पंहिंजो हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हीअ सुम्हण खां अॻु में इहा सूरत ऐं पंहिंजो तबारक लज़ी बियदिल मुल्क उन में बि 30 आयतूं आहिनि। मतिलबु के सूरतूं आहिनि जिन जो हुकुम फरमायो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुम्हण खां अॻु में हीअ उन्हनि मज़ा हिकिड़ी आहे। हाणे पहिरीं पढ़ूं था 7 आयतूं ऐं हीअं पढ़ी वेंदुसि माना खां सवाइ पोइ वरी हथी खां वरी माना कंदासीं इनशा अल्लाह 7 खां। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलिफ लाम मीम तंज़ीलुल किताबि ला रैब फ़ीहि मिर रब्बिल आलमीन। अम यक़ूलून इफ़्तरा बल हुवल हक़्क़ु मिर रब्बिका लितुनज़िरा क़ौमम मा अताहुम मिन नज़ीरिन मिन क़ब्लिका लअल्लहुम यहतदून। अल्लाहु अल्लज़ी ख़लक़स समावाति वल अर्द वमा बैनहुमा फ़ी सित्तति अय्यामिन सुम्मा इस्तवा अलल अर्श मा लकुम मिन दूनिही मिन वलिय्यिन वला शफ़ीअ अफ़ला ततज़क्करून। युदब्बिरुल अम्र मिनस समाइ इलल अर्दि ثم يرج إليه في يوم كان مقداره ألف سنة مما تعدون ذلك عالم الغيب والشهادة العزيز الرحيم الذي أحسن كل شيء خلقه وبدأ خلق الإنسان من तीन। शुरू कईसूं इंसान जी तख़लीक़ मिटीअ में जा यानी ॿियूं अॻु में तख़लीक़ूं जेके थी चुकियूं पंहिंजो सितत अयाम में हुन खां पोइ इंसान खे 7 ॾींहं जॾहिं ठाहियोसीं जॾहिं बि त पहिरीं 3 में जा मिटी में जा सुम्मा जअल नस्लहू पोइ हुनजे नस्ल खे मिन सुलालतिन मिन माइन महीन सुलालत माना सिमिन पंहिंजो मनी जो कतिरो जेको इंसान जे कमज़ोर पाणी विझा महीन मुहीन ज़ईफ़ हीणो ज़लील सुठो न आहे जेको मतिलबु त हर शइ नापाक आहे हिकिड़े लिहाज़ खां कपिड़े ते लॻी वञे थो कपिड़ो नापाक आहे हुन खां पोइ विझणो पए थो गुस्ल करणु लाज़िमी थी वञे जुनब जी हालत थी वञे सुम्मा सवाहो पोइ पूरो कयोसि बराबरि कयोसि यानी 2 कन आहिनि त ॿई हिकु जहिड़ा आहिनि हिकिड़ो वॾो ऐं हिकिड़ो नंढो कोन्हे पंहिंजो 2 अखियूं आहिनि त सुहिणियूं ॿई हिकु जहिड़ियूं ऐं पंहिंजो नक जूं 2 नाखोटियूं आहिनि त ॿई सुहिणियूं हिकु जहिड़ियूं पंहिंजो चप आहिनि ॿई त सुहिणा ऐं पंहिंजो ॾंद आहिनि 32 जेके बि थियनि था वञी त उहे बि सुहिणा हर हिकु जिस्म 2 हथ जो पेर टंगूं सभु इज़वा जेके आहिनि से सवा सिधो कयो समूह सिधो व नफ़ख़ फ़ीहि मिन रूही ऐं हुनजे असां नफ़ख़ फ़ीहि मिन रूही माना अलाह जो रूह हुन में फूकियो वियो फूकियईं व नफ़ख़ फ़ीहि मिन रूही वजअल लकुम तव्हांजे लाइ ठाहियईं बनायईं असमअ वल अबसार वल अफ़ईदा क़लील 3 शयूं समय त जीअं ॿुधो ऐं सुणो सम्झो ऐं जीअं ॾिसो ऐं सम्झो
ऐं जीअं सोचियो ऐं सम्झो, टई ॻाल्हियूं सम्झण सां, अकुल त इहा आहे। जॾहिं ॿई टई शयूं इस्तेमालु थींदियूं, कन ॿुधण जे लाइ, अखियूं ॾिसण जे लाइ, ऐं समय जो अफ़ैद आहे, जेको दिलि आहे, क़ल्बु आहे, उहो पंहिंजे इन्हनि जे लाइ त माण्हू सोचे वीचार करे, तफ़कुर करे, तदबुर करे। जअल लकुम السمع والأبصار والأفئدة قليلا ما تشكرون। सुभान अल्लाह। थोरो अहसान था मञो, शुकुर घटि था करियो। कन न अथव सुहिणा, उन्हनि खां पुछ जिन खे कन न आहिनि, ॿुधनि कोन था, ॿोड़ा थी विया आहिनि, वॾी उमिरि में या नंढी उमिरि खां ई ॼमंदे खां वठी ॿोड़ा आहिनि। पोइ अॻे ज़माने में को इलाजु कोन हो, हाणे ॿोड़नि जो, अखियुनि जो, हिन जो इलाजु थियनि था के पर त बि उन्हनि खां पुछो जिन खे नेमत जेका असांखे हासिलु न आहे ॾिसण जी, अखियुनि जी, ॿुधण जी, दिलि जी, सोचण जी। क़लीलन मा तशकुरून, तव्हां थोरा आहिनि तव्हां मज़ा जेके शुकुरु कंदा रहो पाक जो, त यार रब असांखे अखियूं ॾिनई, कन ॾिनई, वात ॾिनई, ज़बान ॾिनई, सुबुह उज़वा सुहिणा करे ॾिनई, ठीकु ठाक बनाए छॾी, सवा सो सिधा। وقالوا إذا ضللنا في الأرض إنا لفي خلق جديد। ऐं हाणे तई चओ था त भई असां जॾहिं गुम थी वेंदासूं, दलल न गुम थी वेंदासूं, ज़ाया थी वेंदासूं, मिटी ख़ाक थी वेंदासूं धरतीअ में। वकालू इज़ा दललना फिल अर्द, ज़मीन में, इना लफ़ी ख़ल्किन जदीद, छा असीं वरी ॿीहर ख़ल्किया वेंदासूं? इहो सुवालु आहे। केतिरनि सूरतुनि में इहो सुवालु वरी 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 कुफ़ार पुछनि था, इन खे अलाह ताला बार बार बयानु कयो आहे। बार बार पुछऊं ते 40 दफ़ा ॿुधा, वरी 45 दफ़ो वरी पुछंदा, 47 दफ़ा ॿुधा त वरी 48 दफ़ा पुछंदा, छा कबो? अलाह ताला वरी 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 ॿुधाए थो इहा ॻाल्हि मुख़्तलिफ़ लफ़्ज़नि में, मुख़्तलिफ़ सूरतुनि में। وقالوا إذا ضللنا في الأرض إنا لفي خلق جديد، वरी ॿीहर ख़ल्किया वेंदासूं। जो पहिरियों दफ़ो ख़ल्कियोसीं, ॿियो दफ़ो ख़ल्कण में का ॾुखियाई आहे? सम्झ में अचे कोन थी तव्हांजी ॻाल्हि? मुंहिंजी त क़यामत कोन्हे का बि, हीउ सॼो धोखो आहे। पंहिंजा मुस्लमान माण्हू जेके हिन ज़माने जा, उहे बि ईअं, जेके मञीदा हुजनि त भई वरी उथिबो, वरी हिसाबु किताबु थींदो, त पोइ बदमाशियूं छा था कयूं, इहो सोचियो वीचारु। बलुम बिलिक़ाइ रब्बिहिम काफ़िरून। बल, अलाह ताला चयो बल माना पर, मगर इहे माण्हू जेके आहिनि अहिड़ा क़िस्म जा, उहे अलाह ताला सां मुलाक़ात करण खां इनकार था कनि, उनजो कुफ़्र था कनि, त मिलंदासूं ई कोन, न को ॿीहर ॼामंदासूं, न को उथंदासूं, न को रिज़क्शन थींदी, न को बास बादल मौत आहे, न को हिसाबु आहे, न को किताबु आहे। असां जेको फॿी वेंदासूं, जेको बि हींअर बदमाशी कईसूं उहा फॿी वेंदासूं। पर जेके मज़हब आहिनि पुराणा अॻियां, हिंदू मज़हब जो बाबा पंहिंजो तव्हां जेको बि कंदव हुनजो तव्हांखे एवज़ मिलंदो, पोइ हुननि वरी आवागून या तनासुख या रीइनकारनेशन खे मञनि था त असीं वरी वरी पैदा थींदासूं, वरी वरी ॿिया पैदा थींदासूं, कॾहिं गॾ जी शिकिल में, कॾहिं भितर जी शिकिल, पंहिंजे ॾेॾर जी शिकिल में, कॾहिं माण्हू जी शिकिल में, कॾहिं सूअर जी शिकिल में, कॾहिं फलाणी शिकिल में, कॾहिं। पर इहो अलाह ताला हिन में क़ुर शरीफ़ में इनकार करे थो, चए थो अहिड़ी ॻाल्हि कोन्हे का जो तव्हांखे वरी ॿीहर दुनिया में मोकिलिबो। हिते दुनिया में हिकिड़ो दफ़ो आयो बसि, ख़लास आहे, बाक़ी सॼी ॻाल्हि हुन पासे आहे, सम्झो, क़बर जे हुन पासे जेका बि आहे। सो इहो आवागून ऐं तनासुख ऐं रीइनकारनेशन जी ॻाल्हि जेका असां ग़लति आहे। पर तव्हांखे हिसाबु थींदो, जीअं पुराणा सभु मज़हब मञनि था, हिसाबु किताबु आहे। हाणे जेके पंहिंजो सेक्युलर ऐं पंहिंजो गॉडलेस पीपुल ऐं जेके नथा मञनि, उहे चवंदा बसि हीअ दुनिया आहे जेका सा आहे बसि। हा, असांजो बाबिर बादशाह जेको सोचे बाबिर ऐश कोश की आलम दुबारे नीस, जो ॿियो बि आलम को आहे कोन को, ॿिए दफ़े अचिबो कोन को, हाणे बसि जेको पबनो करिणो आहे थी सो करे वठणु। अहिड़ा मतिलबु त माण्हू जेके बाबिर बादशाह मुस्लमान थी करे अहिड़े क़िस्म जा ख़्यालात पंहिंजो ॿुधाईंदो पंहिंजे उमत खे, माण्हुनि खे, त पोइ उहे बदमाशियूं कंदा छो कोन को, छो न बदमाशियूं कंदा, धरती ते आज़ादु पखड़ींदा छो न। हाणे हींअर जेको आहे पंहिंजो जेको सहियूनी ज़ायनिस्ट जेके कब्ज़ो कयो वेठा आहिनि फ़लस्तीन ते, पंहिंजे किनान ते,
हुनजो बि इहो ख़्यालु आहे बसि हीउ जेको आहे धरती हीअ जेका आहे असांखे जेको करिणो आहे सो करे चुकंदासूं। असां जो को हिसाबु किताबु न को अलाह वटि आहे, न को ॿियो असांखे ताक़त क़ुवत आहे। अमेरिका सपोर्ट करे थो, ब्रिटानिया असांखे सपोर्ट करे थी, फ्रांस असांखे सपोर्ट करे थो, यूरोपियन क्रिश्चन ज़ाइनिस्ट प्रो ज़ाइनिस्ट जेके आहिनि उहे असांखे सपोर्ट कनि था। असांखे कंहिंजी परवाह कान्हे, बनी बशर जी, इंसान जी, न को ख़ुदा जी। ख़ुदा आहे ई कोन को जी नज़र में, इन करे अहिड़ी कनि था। पर जिते फबंदो कोन तव्हांखे, वतो आई मछ थुला तो थूना हणी तो जा भाई अछ तंहिं पाणीअ पुना ॾींहड़ा, पुना माना पूरा थिया, उन पाणी पना ॾींहड़ा, उहा ॾींहं ख़तमु अथई तुंहिंजा। हाणे तोखे हिसाबु किताबु ॾियणो पवंदो। ब्रिटिश एम्पायर ख़तमु थी, इन करे जो बाल्फर डिक्लेरेशन इहो करियो हुई, पोइ मुसीबत या वॾी त हिंदुस्तान में, पाकिस्तान में, ॿियनि विलायतुनि में जिते किथे ज़ुल्म कयईं, पोइ अलाह ताला हुन खां सल्तनत फुरे वरिती, एम्पायर ख़तमु। अमेरिका जी एम्पायर हाणे एम्पायर खे 100 साल थी विया आहिनि हलिया। ब्रिटिश वारनि, अमेरिका वारनि खे बि पंहिंजो 70 साल हिननि खे फबी आहे। 1945 खां पोइ हिननि वटि सॼी क़ुवत आई आहे। हाणे उहा हिननि खां फुरजण वारी आहे। जेकॾहिं हीअ सपोर्ट कंदा वेठा अहिड़नि बदमाशनि खे, अहिड़नि बेहयाइनि खे, अहिड़े ज़ुल्मनि खे, अहिड़ी मफ़ाजत दुनिया ते ज़ुल्म थियनि था उनखे वेठा सपोर्ट कंदा, ऐं जिते किथे आज़ादु पकड़ींदा धरती ते तरफ़ाक हिननि खां इहो मुल्क फुरींदो ऐं एम्पायर फुरबी, ऐं इहो गज़ब अलाह ताला जो हिननि ते थींदो। इन करे गज़ब जी ॻाल्हि जेका सा ज़रूरी आहे, अलाह ताला जे गज़ब खां डिॼणु खपे। अलाह ताला फरमाए थो बल हुम फी लिक़ाइ रब्बिहिम काफ़िरून, अलाह जे लिक़ा खां इनकार था कनि। कुल चओ ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि खे चओ यतवफ़ाकुम मलकुल मौत लज़ी वुक्किल बिकुम, तव्हांखे तव्हांजा ॾींहं पूरा कंदो, तव्हांजो मौत आणींदो, तव्हांखे मारींदो। यतवफ़ाकुम मलकुल मौत, मलकुल मौत ईंदो, मलकुल मौत लज़ी वुक्किल बिकुम, जो तव्हांजे लाइ मुक़ररु कयो आहे हिकिड़ो ॾींहुं हर हिक जो। क़दर ना बैनकुमुल मौत, अलाह ताला सूरत वाक़िया में फरमायो मौत वाक़िअ थींदो, ऐं उहो जॾहिं तव्हांखे वठि कंदो ऐं पकड़ींदो, साह फुरींदो। कुल यतवफ़ाकुम मलकुल मौत लज़ी वुक्किल बिकुम सुम्म इला रब्बिकुम तुरजऊन, पोइ रब ॾांहुं तव्हांखे मोटायो वेंदो। ईअं न सम्झो त बसि रब खां भॼी वेंदव हलिया, हिन काइनात खां ॿाहिरि निकिरी वञो। जिथे बि हुजे अलाह ज़मीन आसमान हुनजे विच सॼी मुमलिकत बादशाहत अलाह ताला जी आहे। हिन मां निकिरणो अथव त निकिरी वञो। कीअं निकिरंदव, केॾांहुं वेंदव, कहिड़ी मुमलिकत में, कहिड़ी बादशाहत में वेंदव। इलाह इला रब्बिकुम तुरजऊन, तव्हां रब ॾांहुं तव्हांखे मोटा। रब्बिकुम, तव्हांजो जेको रब आहे पालनहार, जंहिं हेॾो वॾो कयो तव्हांखे, हुनखे मञो कोन था, उन खां कुफ़ुर करियो था, छो त आहे कोन को अलाह। अलाह हुजे हा त असांखे पादर कोन हणे हा, पादर हणंदव जंहिं वक़्तु ईंदो तेसिताईं तव्हांखे छूट आहे। भले जेको ज़ुल्म करणा अथव करे वठो। वलौ तरा इज़िल मुजरिमून नाकिसू रूसिहिम इंद रब्बिहिम, जेकॾहिं हू त ॾिसी उन ॾींहुं, जंहिं ॾींहुं अलाह ताला जे साम्हूं ही ईंदा ऐं मुंहुं ऊंधा कयो बीठा हूंदा अलाह ताला जे। इन करे पोइ त ख़बर पई भई अलाह ताला वाक़ई आहे, क़यामत आहे, रिज़क्शन आहे, बस बदल मौत आहे, हिसाबु किताबु आहे। जॾहिं तव्हांखे ख़बर पवंदी पोइ तव्हां छा कंदव। वलो तरा इज़िल मुजरिमून, जेकॾहिं हूंद ॾिसी उन्हनि मुजरिमनि खे, इहे जेके हींअर ज़ुल्म कनि पिया धरती ते, नाकिसू रूसिहिम, पंहिंजा मुंहं ऊंधा कयो, पंहिंजो झुकाईंदड़ ऊंधा कयो, इंद रब्बिहिम, रब जे साम्हूं, रब वटि। पोइ रब खे ॾिसनि न ॾिसनि, पर रब जे साम्हूं ईंदा, मतिलबु त रब भले विज़िबल हुजे न इनविज़िबल हुजे। रब्बना अबसरना व समिअना फरजिअना नअमल सालिहन इन्ना मूक़िनून, उन वक़्तु ईअं चवंदा त असांजा रब हाणे असांखे मोटाए, जीअं हिंदू मञनि था भई असांखे मोटाए नोलो, हींअर माण्हू आहियूं, सुभाणे ॾेॾर कंदो असांखे, सुभाणे गॾु कंदो असांखे, गाबो कंदो असांखे,
उहो कोन्ह थींदो को। अलाह ताला चए थो इहा ॻाल्हि थींदी कान का, रीइनकारनेशन कोन्हे को, तनासुख कोन्हे को, आवागुन कोन्हे को। रब्बना अबसरना, इहे असांजा रब असां ॾिसी वरितोसीं, अबसरना हाणे पक थी वई असांखे। उहा समयना, कननि खे ॿुधोसीं कोन थिए, हाणे ॾिठोसीं ऐं हाणे ॿुधोसीं बि, ॾिठोसीं बि ॿुधोसीं। ॾिसण ॿुधण खां इनकार ते कयोसीं, सोचण खां इनकार ते कयोसीं, हाणे ॾिठोसीं, हाणे ॿुधोसीं ऐं हाणे दिलि में असांखे यकीन बि थी वियो हलियो। मोकिन नमल सालियन, असांखे मोटाए धरती ते मोकिल, ॾेॾर जे हालति में की पंहिंजे सूअर जे हालति में की गाबे जे हालति में, कंहिं बि हालति में असांखे मोकिल। उहो चए अलाह ताला चयो उहो थींदो कोन्ह को। तव्हांखे न को ॾेॾर कबो, न को गॾा कबो, न को गाबो कबो, न को सूअर कबो। हिते जेको करिणो हो अमल धरती ते सो करे चुको। हाणे तव्हांखे पादर लॻंदा जहन्नम में, उते तव्हांखे मोकिलिबो ऐं पोइ उते हुजिजो, भले मौला ऐश कजो उते। इना मोकिनून, चवंदा असांखे हाणे त यकीन अची वियो आहे, हाणे त अखियुनि सां ॾिठोसीं। हाणे इहा हक़ीक़त जेका आहे, हिकिड़ो आहे इल्मुल यकीन, हिकिड़ो आहे ऐनुल यकीन, हिकिड़ो आहे हक़ुल यकीन। इल्म जो ॿुधी ॻाल्हि, ॿुधी सुई ॻाल्हि उहा इल्मु आहे, ऐं अखियुनि सां ॾिठल सां ऐनुल यकीन आहे। हीअ हक़ुल यकीन, बाक़ाइदे साम्हूं अची वई हली ॻाल्हि सॼी खुली वई हली त मोकिनून। उन वक़्तु पोइ चवां हाणे त असांखे यकीन अची वियो हलियो, हाणे यकीन अची वियो त हाणे साईं ठहियो कमु, सॼो भलो थी वियो हलियो, तव्हांखे पादर लॻंदा ॾाढा ठाउक आहे, ऐं पंहिंजो इन जहन्नम में वञो उते। वलौ शिना लातैना कुल्ल नफ्सिन हदाहा, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आथत जे लाइ अलाह ताला फरमाए थो, जेकॾहिं आऊं चाहियां, असां चाहियूं हा त सभई इंसान ईमान वारा हुजनि हा, त हुननि खे ईमान वारो बनाए छॾियूं हा। सूरत तग़ाब ने फरमाई त हुनखे ख़लकियो आहे असां मोमिन जी हैसियत सां, ख़लकियो अथऊं काफ़र जी हैसियत सां, काफ़रनि सां जहन्नम खे असांखे भरिणो आहे, सो हाणे उहो भरींदासूं। जेकॾहिं आउं चाहियां हा त सभु ईमान वारा हुजनि हा त असीं करे छॾियूं हा, पोइ नबीअनि मोकिलण जी ज़रूरत ई कोन्हे, सभई ईमान वारा हुआ। पर इम्तिहान आहे, दुनिया जो रहणु जेको आहे सो इम्तिहान आहे, इब्तिला आहे, इम्तिहान आहे, पंहिंजो ट्रायल आहे, टेम्पटेशन आहे। हलो शीना लातैना कुल्ल नफ्सिन, हर हिकु नफ़्स खे हुदा संस हिदायत मिले हा, रस्तो ॾसी ॾेखारे छॾियूं हा। भला हिदायत सभिनी खे थिए थी, पोइ के वठनि था, नथा क़बूल कनि था, नथा क़बूल कनि। वलाकिन हक़ल कौल मिन्नी, पर मुंहिंजे तरफ़ां जेको कौल हो सो इन्हनि ते हक़ थी चुको। अल हाक मल हाक वमा अदराक मल हाक, वलाकिन हक़ल कौल मिन्नी लअमलअन्न जहन्नम मिनल जिन्नति वन्नास अजमाइन। असांजो जेको कौल हो, फ़ैसिलो ई हो त हीअ जहन्नम बि असांखे भरिणो आहे, हीअ जन्नत बि असांखे भरणी आहे, जन्नत बि भरणी आहे, जहन्नम में भरिणो आहे, ॿई भरणा आहिनि। माण्हू पिया ख़लकींदासूं, कंहिंखे मोमिन करे ख़लकींदासूं, पंहिंजो जंहिं वक़्तु मिलंदा पंहिंजो इस्पार में ई एग, उन खां वठी फर्टिलाइज़ेशन थी, बसि उन वक़्तु ई ख़बर पइजी वई त हिन जो DNA कहिड़ो आहे, हीउ कहिड़ा कमु कंदो, बुछड़ा कंदो, सुठा कंदो, वाहियात कंदो, ज़ुल्म कंदो धरती ते या चङायूं कंदो। जो वड़ जुड़े जन सां सो वड़ सही कनि, पंहिंजो चङा कनि चङायूं, चङा चङी इन करे जो हुननि जे शाकिला में, हुननि जे जिबलत में, हुननि जे पैदाश में, हुननि जे साख़्त में इहो अलाह ताला विझी छॾियो त हू चङायूं कंदा, चङायूं कंदा, चङायूं कंदा। बुरायूं कंदा त थोरियूं कंदा, जेकॾहिं कंदा त माफ़ी वठंदा, मग़फ़िरत घुरंदा, बख़्शिश घुरंदा, पोइ आउं बख़्श कंदोसांनि। पर जेकॾहिं जंहिंजी साख़्त में बुछड़ाई आहे, जंहिंजे जिबलत में, जंहिंजे शाकिला में बुछड़ाई आहे, त पोइ उहो बुछड़ा कमु कंदा धरती ते। चङा कनि चङायूं, मदायूं मठनि, जो वड़ जुड़े जन सां सो वड़ सही कनि, पोइ उहो सॼो हक़ु थी वेंदो हलियो हुन ते। वलाकिन हक़ल कौल मिन्नी लअमलअन्न जहन्नम मिनल जिन्नति वन्नास अजमाइन, सभिनी इंसान मूंखे भरिणो आहे जहन्नम खे, जिन्हनि सां ऐं पंहिंजे इंसान सां।
फज़ूकू उन वक़्तु चयो वेंदो हाणे चखो फज़ूकू बिमा नसीतुम जेको तव्हां विसारे छॾियो हो मुंहिंजो हक़ु जेको कॉल तव्हां कयो हो अलस्त बिरब्बिकुम वारे ॾींहं ते सूरत अराफ़ जे 172 नंबर आयत में जेको तव्हां वाइदो कयो अलस्त बिरब्बिकुम तव्हां चयो हा भला उहो वाइदो तव्हां विसारे छॾियो बिमा नसीतुम लिका यौमिकुम हाज़ा हिन ॾींहं खे मञण खां ॾिसण जो तव्हां इनकार थी कयो विसारे छॾियो हाज़ा इना नसीनाकुम हाणे असीं तव्हांखे विसारे था छॾियूं जहन्नम में जीअं मीर साहिबु कोट ॾिजीअ में माण्हू खे उछले चइबो आहे हिनखे विझोसि जेल में असांखे 20 सालनि खां पुछियो आहे हीउ केरु आहे छा आहे साईं तव्हां चयो असां हिनखे विझी छॾियोसीं जेल में चए भेण तव्हांखे कढो मूंखां त विसरी वई ॻाल्हि पोइ अलाह ताला खां चयो असां अलाह ताला चए थो आउं विसारे छॾींदुसि त को तूं हुएं हिन जहन में पियो हुजांइ कढण जो को आसिरो ई कोन्हे को तोखे पर के मोमिन को रती भर को ईमान जो हूंदो ज़रो त पोइ अलाह ताला जा फ़रिश्ता जेके आहिनि शफ़ी आहिनि जेके ॿिया आहिनि उहे पोइ नेठि कढंदा उनखे अलाह ताला जे हुकुम सां निकिरंदा पर जेकॾहिं काफ़र हूंदो सफ़ा ठुप 100% त पोइ चइबो आहे हल तूं हिते रह आज़ा इना नसीनाकुम वज़ूकू अज़ाबल ख़ुल्द हमेशह वारो अज़ाब जेको आहे सो उनजो मज़ो तूं हाणे वेठो चख बिमा कुंतुम तामलून तो जेके अमल कया बुछड़ा उनजे एवज़ में तोखे हाणे हमेशह जहन्नम में रखिबो तूं मज़ो कर हिते ऐश कर इशरत कर पंहिंजे जहन्नम में इन्नमा युमिनु बिआयातिना अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरू बिहा खर्रू सुज्जदन वसब्बहू बिहम्दि रब्बिहिम वहुम ला यस्तकबिरून हाणे सजे जी आयत आहे हिन खां पोइ सजदो असां कंदासीं इनशा अल्लाह पर हिन माना आयत पंहिंजो जेके माण्हू ईमान आणीनि था इनमा योमिनु बिआयातिना जेके असांजे आयतुनि ते ईमान आणीनि था अलज़ीन इज़ा ज़ुकिरू बिहा जॾहिं ज़िक्र उन्हनि जो थिए थो असांजे आयतुनि जो उनजे साम्हूं त उहे छा था कनि खर्रू सुजदन सजदे में किरी था पवनि वसब्बहू बिहम्दि रब्बिहिम ऐं पंहिंजे रब जी हमद तारीफ़ कनि था अलाह ताला जो शुकुरु कनि था हमद में सभई ॻाल्हियूं आहिनि हमद में शुकुर बि आहे नियत बि आहे पंहिंजो तारीफ़ बि आहे अलाह ताला जी मतिलबु सारा आहे ऐं पंहिंजो हुन में शुकुरु आहे सभु आहे बिहम्दि रब्बिहिम वहुम ला यस्तकबिरून ऐं हू तकबुर कोन था कनि अलाह कुन मिन साजिन वजहकल मुसब्बिहीन बिहम्दिक अल्लाह इन्नी अऊज़ु बिका अन अकून मिन ज़ाहिरीन मुस्तकबिरीन फी अमरिक औ फी औलियाक अल्लाह मग़फ़िरना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन आमीन तमामु सजदो करे वठिजो इन्नमा युमिनु बिआयातिना अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरू बिहा खर्रू सुज्जदन वसब्बहू बिहम्दि रब्बिहिम वहुम ला यस्तकबिरून ततजाफ़ा जुनूबुहुम हुनजा पासा आराम नथा वठनि ततजाफ़ा जुनूबुहुम अनिल मदाजि'i पंहिंजे मदद जाइ में पंहिंजे सुम्हण जी जाइ ते आराम वञी बिस्तरा छॾे ऐं पंहिंजो तहजुद निमाज़ पढ़नि था निमाज़ूं पढ़नि था अलाह ताला जी तारीफ़ कनि था अलाह जो सभु तस्बीह कनि था ज़िक्र कनि था ततजाफ़ा जुनूबुहुम अनिल मदाजि'i यदऊन रब्बहुम पंहिंजे रब खे सॾीनि था दुआऊं घुरनि था ख़ौफ़न व तमा ख़ौफ़ ऐं तमा में ख़ौफ़ आहे त मथां मूंखे अलाह ताला जहन्नम में विझे तमा आहे त इंशा अल्लाह आमीन मूंखे मग़फ़िरत कंदो मुंहिंजी ऐं जन्नत में मोकिलींदो ॿई इहे जेके आहिनि से बैलेंस हुअणु घुरिजनि जेकॾहिं ख़ौफ़ वधी वियो ऐं पंहिंजो तमा घटि थी वई हली ख़ौफ़ वधी वियो त माण्हू मायूस थी वेंदो उहो ईमान खसिजी वेंदो हलियो ख़ौफ़ जे वधण करे बि तंहिं करे ख़ौफ़ बि हुजे बराबरि ऐं तमा यानी आसिरो बि हुजे अलाह ताला मां उमेदु हुजे त मूंखे अलाह ताला जन्नत में मोकिलींदो उहो बि जेकॾहिं वधी वियो हलियो त चवंदो माण्हू त आउं त वेंदुसि ई वेंदुसि ॿिया सभु जहन्नम में वेंदा हुआ आउं त वेंदुसि हलियो तोखे कहिड़ी ख़बर आहे तूं जन्नत में वेंदे की जहन्नम में वेंदे तुंहिंजूं इबादतूं अलाह ताला क़बूलु करे थो नथो करे तंहिं करे हीअं सामी न हुजे हीअं हुजे सामी जो ॿई ख़ौफ़ ऐं तमा ॿई बराबरि हुजनि इहो अलाह ताला हिन सूरत में ॿुधायो ॿियनि हंधनि ते बि
तमाई ख़ौफ़ जेको आहे सो माण्हू वरी कीअं हाणे मॉडर्न जेके आहिनि चवंदा ख़ौफ़ छा जो अलाह ताला लव आहे मोहबत आहे फलाण अलाह ताला खां ख़ौफ़ कबो परहेज़ तक़वा जेका आहे सॼी इहा माना आहे हिन जी ख़ौफ़ अलाह ताला जो कबो कोन को हुनजी हैबत अलाह ताला जी वेठंदी कोन हूंदी दिलि ते ऐं चवंदो बसि मुंहिंजो यार आहे बसि उहो मुंहिंजो खीसे में आहे जीअं आउं चवंदोसांसि तीअं कंदो को हीअं कोन्हे का ॻाल्हि तव्हांजे खीसे में कोन्हे को अलाह ताला जीअं चवंदोसि तीअं कंदो बसि तव्हां पुछरायूं कंदव ऐं हू तव्हांखे वरी इनाम ॾींदो अहिड़ी ॻाल्हि न आहे تتجافى جنوبهم عن المضاجع يدعون ربهم خوفا وطمعا ومما رزقناهم ينفقون ऐं जेको असां रिस्क हुननि खे ॾिनो आहे उन मज़ा उहो ख़र्चु कनि था अलाह जे वाट में मतिलबु इहो आहे अलाह जे वाट में जेके चङाइनि जा रस्ता आहिनि हीननि खे यतीमनि खे दोस्तनि माइटनि मिटनि खे अज़ीज़नि क़रीबनि खे ॾिजे जेकॾहिं हुजे त ॾिजे ऐं जेकॾहिं न आहे त पोइ हुन ते मयार न आहे पर जंहिंखे अलाह ताला ॾिनो आहे सो ज़रूरु ॾिए रुॻो बुखल कंदो पाण वेठो खाईंदो ॿियनि खे कोन ॾींदो मुंहिंजो भाउ जेको आहे भरिसां भित ते हुनजा ॿार वेठा रजूं कनि बुख में ऐं आऊं पंहिंजो केला खायो ऐं खल हुनजी उछलिया हुन पासे ऐं पंहिंजो नारंगी खाई हुनजी खल वरी हुन पासे उछलिया त हुनजा ॿार जेके फतकनि सतकनि चए असांखे बि फ्रूट खपे त हाणे अहिड़ो कमु न हुजे भई पाड़े वारनि जो ख़्यालु कबो यतीमनि जो ख़्यालु कबो पंहिंजे मिटनि माइटनि जो ख़्यालु कबो पंहिंजे अबे अमा नानी नानी चाची ॾाॾी पुफी सभई मिट माइट जेके बि ॻोठु राज वारा तन खे ॾिसबो भई हुनखे चङाई इहा आहे असांजा अॻु में वीचारा सिंध जा वॾेरा हुआ पोइ हाणे जेको बि माण्हुनि जे ख़िलाफ़ु पर हुनजे घरनि मंझि देगियूं चढ़ंदियूं हुयूं पोइ ॻोठ राज खे ॾींदा हुआ मुसाफ़िर माण्हू कोई ईंदो हो त उनखे ॾींदा हुआ दाल जी भले देॻ हुजे